उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो खुदा जे तरफ़ खां मिठड़ो बणजी मेहमान आयो उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो खुदा जे तरफ़ खां मिठड़ो बणजी मेहमान आयो ऐं भला थिया भाग जो मोटी मिलियो रमज़ान प्यारो ऐं भला थिया भाग जो मोटी मिलियो रमज़ान प्यारो असां आसिने मथा केॾो करे एहसान आयो है असां आसिने मथा केॾो करे एहसान आयो उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो है न रहो गाफ़िल बंदा हिन में रखिज रोज़ो खुदा ख़ातिर है न रहो गाफ़िल बंदा हिन में रखिज रोज़ो खुदा ख़ातिर शहर ॻोठनि ऐं गलियनि में उहो ऐलान आयो उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो असुर वेले उथे रब जो वठो नालो मुहबत सां है असुर वेले उथी रब जो वठो नालो मुहबत सां शुक्र अल्हम्दुलिल्लाह चई कयो शुक्रान आयो उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो गुनाहनि खे मिटाइण लाइ ओ ज़िक्र रब जो आहे काफ़ी है गुनाहनि खे मिटाइण में ज़िक्र रब जो आहे काफ़ी वसे थी ख़ूब पई रहमत अहिड़ो मेहरबान आयो है वसे थी ख़ूब पई रहमत अहिड़ो मेहरबान आयो उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो अब्दुल कादिर अब्बासी भी लिखा शेर शुक्राना सही अब्दुल कादिर अब्बासी भी लिखा शेर शुक्राना ॾियो जीअ में जायो हिन खे माहो आलिशान आयो उथो मोमिन रखो रोज़ा मिठो मेहमान आयो
ख़ुदा जे तरफ़ खां मिठड़ो बणिजी महिमान